ज़िले जामशोरे में मनशात माण्हुनि में ज़हर फैलाए पई। मनशात फरोश हितों हज़ारपति मां लखपति थी विया आहिनि, बल्कि करोड़पति थी विया आहिनि। असांजे मासूम ॿारनि खे, नौजवान नसुल खे अंदरि पेट में ज़हर पिया था भरनि। इन जे लाइ हितां जे जेके साफ़ी आहिनि, जेके गैरतमंद आहिनि, जेके मनशा जे ख़िलाफ़ आहिनि, उन्हनि खे आउं जस ॾियां थो, क़ौमी सलाम पेश करियां थो। जेके 15-20 ॾींहंनि खां हिन मनशा जे ख़िलाफ़, हिन रज़नी जे ख़िलाफ़ जेके मैदानी अमल ते आहिनि, सोशल मीडिया ते आवाज़ उथारनि पिया, असीं बि उन्हनि सां गॾु तरक़ी पसंद पार्टी उन्हनि सां शामिल आहे। ऐं बचो बचो असीं हर गैरतमंद शऊर खे अपील था करियूं त उन्हनि गैरतमंद साफ़ियुनि जो साथ ॾियनि मनशा जे ख़िलाफ़। असीं बि STP जा दोस्त ज़िले ऐं तालुके जो अॼु असांजो गॾियल तरक़ी पसंद हाउस कोटड़ी में असांजो इजलास थियो। इजलास में असीं मनशा जे ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान कयो आहे, जेको असां बाज़ाब्ता उन शेड्यूल जो असां पधराई बि कई आहे, उहा शेड्यूल पेश कयो आहे। असीं आला अख़्तियारनि खां घुर था करियूं त मनशियात ज़हर आहे, जेका मासूम ॿारनि खे, नसलुनि खे तबाह थी करे। असां पुरज़ोर अपील था करियूं त मनशियात ख़िलाफ़, मनशियात फरोशनि ख़िलाफ़, इन्हनि रहज़ननि जे ख़िलाफ़, इन्हनि ज़हर फैलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे ईंदड़ नसलुनि सां ऐं नौजवाननि सां, मिसकिननि सां, ग़रीबनि सां, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे।